सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम रब्बि ज़िदनी इल्मन फ़हमन नाफ़िअन अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिन इल्मिन ला यनफ़अ अल्लाहुम्मा या हय्यु या क़य्यूम बिहक़्क़ि ला इलाहा इल्ला अंता सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली बिहुर्मति नबिय्यिल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह सय्यिदना मुहम्मद रसूलुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन ख़ातमिन नबिय्यीन रहमतिल लिल आलमीन शफ़ीइल मुज़निबीन मुहिब्बिल फ़ुक़रा'i वल ग़ुरबा'i वल यतामा वल मसाकीन व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला व सल्लम व बारक अलैहि व अला वालिदैहि व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व खुलफाइहि व उलमाइ मिल्लतिहि व औलियाइ उम्मतिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फ़ी सबीलिल्लाहि बि अम्वालिहिम व अनफुसिहिम अअज़मु दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फ़ाइज़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश शाकिरीन वज़ ज़ाकिरीन
वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतन लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ़ें अल्लाह करीम जल्ल जलालहू के लायक आहिन, जंहिं अज असांखे हज़रत सय्यदना व मुर्शिदना खलीफे बिला फसल राजदाने हबीबे किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अबू बकर सिद्दीक़ रदियल्लाहु तआला अन्हु जिन जी याद में ऐं उन्हनि खे ईसाले सवाब जे लाइ ऐं उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश करण जे लाइ मरकज़ी जमाअत अहले सुन्नत ज़िला दादू जी तरफ़ खां ही सोहणी महफ़िल सजाई वई आहे। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए, सभिनी आइलनि जे दिल जूं नेक मुरादूं पूरियूं फरमाए। हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रदियल्लाहु तआला अन्हु जिन जे इश्क़ जे सदक़े में असां सभिनी खे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे इश्क़ में सरशार फरमाए, बाबरकत महफिल में कसीर तादाद में उलमा इकराम, हुफ़्फ़ाज़ इज़ाम, सादात सबोरा, मुअज़्ज़ज़ीन, नात ख़ान, जलवा अफ़रोज़ आहिन। बिलख़ुसूस मीर महफिल, सदर मजलिस, मुहतरमुल मक़ाम, पीर तरीक़त हज़रत क़िबला साईं अली मोहम्मद जान नक्शबंदी मुजद्दिदी दामत बरकातुहुल आलिया ऐं हिन महफ़िल जा रूह रवां ऐं मेज़बान हिन महफ़िल जा मुंहिंजा दोस्त मरकज़ी जमायत अहले सुन्नत ज़िला दादू जा नाज़िम आला क़िबला अल्लामा साईं अब्दुल वहीद नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया, मुफ्ती अहले सुन्नत हज़रत क़िबला साईं मुफ्ती गुलाम नबी नक्शबंदी खुसू साहिब दामत बरकातुहुल आलिया, साईं क़िबला मुफ्ती नसरुल्लाह नक्शबंदी साहिब, साईं मौलाना मोहम्मद कासिम जाफरी साहिब, साईं अल्लामा मोहम्मद दातर डिन्ना नक्शबंदी साहिब, साईं अल्लामा नबी बख्श चांडियो साहिब ऐं असांजी मरकज़ी जमायत अहले सुन्नत ज़िला दादू जा
मुहर्रिक नौजवान जंहिंखे माशाअल्लाह हमेशा दर्द रहंदो आहे अहले सुन्नत व जमायत जे अक़ाइद जे इशाअत जो ऐं उनजी इस्लाह जो क़िबला साईं सैयद खुर्शीद अहमद शाह रिज़वी दामत बरकातुहुल आलिया हक़ भी इन्हनि जो ही आहे ऐं इहे ई दीन के संभालींदा। असां तो गुलाम आहियूं, नौकर आहियूं। अल्लाह ताला असांजी नौकरी इन्हनि जे दरवाज़े ते क़बूल फरमाए। दुआ गो आहियूं उन्हनि साथियुनि जा जिन भी हिन में मदद कई आहे, ख़िदमत कई आहे। अल्लाह जल जलालुहु सभिनी खे दारैन में अजर अज़ीम अता फरमाए। अजोकी ही अज़ीम शान ऐं पुरवक़ार बारोनक महफ़िल हज़रत सय्यदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जिनजी याद में मुनाक़िद कई वई आहे, जो सदन विसाल बा कमाल हिन महीने पाक जुमादियल उखरा जी 22वीं रात एक रिवायत में मगरिब का बाद थियो आहे। तंहिंजे करे अहले सुन्नत व जमायत खेन ईसाले सवाब खिराज तहसीन पेश करण जे लाइ उन्हनि जे ख़िदमात, उन्हनि जे इश्क, उन्हनि जी मोहब्बत, उन्हनि जे दीन इस्लाम जे लाइ कोशिश के अवाम जे आॾो ज़ाहिर करण जे लाइ महफ़िलूं सजाईंदा आहिनि। उन्हनि जा मनाक़िब ऐं फ़ज़ाइल बयान कया वेंदा आहिनि त उन्हनि सां असांजी हिकिड़ी मोहब्बत वारी निस्बत रहे ऐं उन्हनि जे तरीक़े खे ॾिसी असांखे शौक़ जागे, असांखे भी दीन इस्लाम सां प्यार थिए, मोहब्बत थिए। सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमाइन जी इज्जत और अज़मत मुसलमानन जे दिलनि जे अंदर वेहे। छो जो पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो आहे, मन अहब्बहु फबिहुब्बी अहब्बहु, जेको मुझे असहाबन सां मोहब्बत थो रखे वो मुंहिंजी मोहब्बत जे करे इन्हनि सां मोहब्बत रखे थो। मुंहिंजी मोहब्बत जे करे इन्हनि सां मोहब्बत करे थो। वमन अबग़दहुम फबिबुग़्दी अबग़दहुम, जेको इन्हनि सां बुग़्ज़ रखे थो सो हकीकत में मुंहिंजे बुग़्ज़ जे करे, यानी वो माण्हू मूंसां थो बुग़्ज़ रखे तॾहिं तो इन्हनि सां बुग़्ज़ रखे। इन बिन जुमलन सां ही साबित थो थिए त सहाबा इकराम सां मोहब्बत हकीकत में मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत आहे। ऐं उन्हनि सां बुग़्ज़ इहो ज़ाहिर करे रहियो आहे त मुबग़िज़ इन बुग़्ज़ रखण वारे जे दिल में मदीने वारे घोट जी मोहब्बत अञा कान वेठी आहे। छो जो जेकर उन सां मोहब्बत हुजे हा त पोइ जिन सां मोहब्बत थी वेंदी आहे, यारी थी वेंदी आहे, इश्क थी वेंदो आहे, उन्ही उहो त प्यारो लॻंदो आहे, पर उन सां जंहिं बि चीज़ जी निस्बत हूंदी आहे उहा निस्बत वारी चीज़ बि प्यारी लॻंदी आहे। छो न उन जो शहर ई हुजे। असां मदीने जे लाइ मरंदा आहियूं त मदीने वञूं, मदीने वञूं, मदीने वञूं। मदीने पाक जे लाइ दुआऊं घुरंदा आहियूं, छो जो असांजे महबूब जो वतन ऐं शहर आहे। असां उन जे लाइ रोईंदा आहियूं, दुआऊं घुरंदा आहियूं। महबूब जो असांजो उते आहे त उन महबूब जे सदके उन सां ताल्लुक़ जंहिं वतन जो आहे उन वतन सां भी असांजो प्यार आहे, मोहब्बत आहे। उन ख़ाक सां भी असांजो प्यार आहे, मोहब्बत आहे। पर असां वटि जेकॾहिं को तोहफ़े में मदीने पाक जी खजूर खणी ईंदो आहे, असां खजूर चुमंदा आहियूं, अखियुनि ते रखंदा आहियूं। वो खजूर खाई करे पोइ छाव जी खखड़ी असां उछलाए छॾींदा आहियूं। ॿुधायो केर बि कोन उछलाईंदो, उनखे संभाले रखंदो आहे। या त सलात वारनि पथरनि में मिलाईंदो आहे त सलात पढ़ंदासीं, उन खखड़ी जे मथां बि था सलातूं पढ़ूं। असां
खखड़ी हथ में खयो पिथा सलातूं पढ़ूं या उनके बरकत जे खातिर पंहिंजे घर में संभाले रखंदा आहियूं ती भले पार खां आई आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम सां निस्बत थी मदीने पाक जी खाक जी निस्बत थी शहर सां। उन मिट्टी जे अंदर हिकड़ो दरख्त पैदा थियो खजूर जो, उन्ही जे अंदर खजूर लगी पोने में मेवो पैदा थियो। उन मेवे जे खजूर जे अंदर या खखड़ी पैदा थी। इन खखड़ी जो असा एतरो एहतराम कंदा आहियूं। जॾहिं खखड़ी जो एडो वडो एहतराम आहे त पोइ उहो यार जेको अॼु बि रसूलुल्लाह जे भाकुर में आहे उन जो केॾो न वडो एहतराम हूंदो। नारे तकबीर, अतमद जोर से नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे गौसिया। असा उन खखड़ी साण भी प्यार था कयूं छो जो निस्बत जी गाल आ। तो उन महबूब अलैहिस्सलाम सां जिंजी भी निस्बत आहे पोइ यार ओए असहाब हुजन या आल हुजन, असा आल सां भी प्यार कंदा आहियूं त असहाब साण भी प्यार कंदा आहियूं। अबू लहब हुजूर अलैहिस्सलाम जिनो चाचो था है लेकिन उन ईमान न आंदो मने ही न बुग़्ज़ रखई हसद रखई त असा उन्हीं के कोन मनीदा आहियूं। पर सैयदना अब्बास सैयदना हमजा रदियल्लाहु ताला अन्हुमा उन्हनि मोहब्बत कई, उन्हनि मञो, उन्हनि ईमान आंदो त असा उन्हनि सां प्यार कंदा आहियूं, मोहब्बत कंदा आहियूं। पंहिंजे जुमे जे खुतबन में उन्हनि जा नाला वठी करे पंहिंजी महफ़िल जो सिंगार वधाईंदा आहियूं, पंहिंजो खुतबो मुकम्मिल कंदा आहियूं, पंहिंजी ईमान नमाज दुरुस्त कंदा आहियूं। इन्ही जे करे जो असांजी महबूब अलैहिस्सलाम सां मोहब्बत आहे पोइ उन ज़ात सां जंहिंजी भी प्यार वारी निस्बत आहे त असांखे उहा चीज़ भी पसंद हूंदी आहे। सहाबा इकराम रिदवानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन जिन महबूब करीम अलैहिस्सलाम जे इश्क में अची मोहब्बत में अची पंहिंजो मिल्कियतूं पंहिंजो जानियूं पंहिंजा वतन सब कुछ कुर्बान करे छॾियूं। महबूब करीम अलैहिस्सलाम जिन सां प्यार कयूं, जॾहिं एतिरो उन्हनि सां प्यार कयूं त पोइ असां अहले सुन्नत व जमाअत खे भी महबूब अलैहिस्सलाम जे असहाबनि यारनि साण एतिरो वॾो प्यार आहे। पर उन सभिनी जे अंदर हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन्हु जो दर्जो आला ऐं बुलंद आहे। सही बुखारी शरीफ के अंदर हदीस पाक आहे। इन हदीस पाक जा रावी शहनशाह विलायत मौलाए कायनात मौला अली मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम जिनजा प्यारा शहजादा सैयदना मोहम्मद बिन हनफिया रदियल्लाहु ताला अन्हु आहे। वो फरमाइन पा तो कुल तो ले अबी मुंह पंहिंजे बाबा साईं खे अर्ज कयो अय्यु नास खैरुन बअद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा बाबा साईं अमा ॿुधायो त हुजूर करीम अलैहिस्सलाम खां बाद यानी हिन उम्मत जे अंदर महबूबन करीमन खां बाद ॿियनि लफ़्ज़नि में मां चवां नबीयन खां बाद बाकी उम्मतन जे अंदर सब खां अफदल केर आहे, सब खां भलो इंसान केर आहे? मुश्किल कुशा जा शहजादा पंहिंजे बाबा साईं शहनशाह विलायत खां सवाल करे रहिया ऐं शहनशाह विलायत जो जेको जवाब आ असां पंहिंजे अखियुनि ते रखियो, पंहिंजी दिल साण मञियो आहे। हजरत मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम जे शख्सियत जो नालो वरतो वो सैयदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन्हु आहे। तहन पूरी उम्मत के अंदर बल्कि अगन उम्मतन के अंदर भी नबीयन का बाद का जो दर्जो आहे त हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन्हु जो दर्जो आहे। उन्हनि जो ही मर्तबो आहे, उन्हनि जो ही शान आहे, उन्हनि जो ही मान आहे। छोजो जॾहिं हजरत मौला अली मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम जिनखे उन्हनि जी दरबार में
या उनके पर पुठिए गालियूं हलियूं त हज़रत मुश्किल कुशा भी हुआ तो अबू बकर सिद्दीक़ खे छो अगवाणी ॾिनी वई ऐं उहे ख़लीफ़ा छो थिया उहे अगवान छो थिया अहिड़ियूं ॻाल्हियूं हज़रत मौला अली मुश्किल कुशा जे दौर में शुरू थियूं अॻ में अहिड़ियूं कोई बि ॻाल्हियूं कोन हुयूं हज़रत मौला कायनात मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम जिन खे जॾहिं ख़बर पई ही रिवायत मुसन्नफ अब्दुर रज़ाक जे अंदर मौजूद है ऐं इन अल्लामा अब्दुर रज़ाक जे मथा अहले तशय्युअ जी तुहमत है त ही अकीदतन शीए मजहब जो हुओ अहले सुन्नत व जमायत उन्हें के पंहिंजो मञीदा आहिनि ही अहले सुन्नत जो हुओ अहले तशय्युअ उन्हें के पंहिंजो मञीदा आहिनि मुमकिन है तो मोहब्बत अहल बैत जे अंदर उनजे मथा इहा ॻाल्हि थी वई हुजे बहर कैफ हिकड़ी मुत्तफ़िक़ अलैहि शख्सियत आहे त ॿिन्ही धुरियुनि जूं जमायतूं इन खे मञीदियूं आहिनि इमाम अब्दुर रज़ाक के उन्हीं जो आहे मुसन्नफ अब्दुर रज़ाक 5 नंबर जिल्द जे अंदर यह हदीस पाक मौजूद आहे अल्लामा इब्न असाकिर भी पंहिंजे तारीख जे अंदर इन हदीस पाक के नकल कयो आहे त शहनशाही विलायत मौलाए कायनात मौला अली मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम जिन इरशाद फरमायो त अमरन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबा बकर अन युसल्ली बिन नास हुजूर करीम अली सलात व सलाम जिन अबू बकर सिद्दीक के हुक्म फरमायो त तमाम मुझे मुसल्ले ते भी मुझी उम्मत के नमाज पढ़ायो अन युसल्ली बिन्नास तहु मानुन के नमाज पढ़ाए केर पढ़ाए हजरत अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु तआला अन्हु हजरत मौला अली मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम जिन इरशाद फरमाइन था व इन्नी लशाहिद इन्हीं गाल जो मां पान शाहिद सुभान अल्लाह इन्हीं गाल जो मां पान शाहिद आया यानी मुझी मौजूदगी में इहो सब कुछ थी रहियो हुओ सुभान अल्लाह शाहिद माना महल ऐं मौके ते ॿुधण वारो हुजे ॾिसण वारो भी सुभान अल्लाह मां उन्हीं वक्त में मौजूद हुस मां बुद्धि रहियो हुस मां ॾिसी रहियो हुस हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत अबू बकर सिद्दीक के हुक्म पे फरमायो त तव्हां माण्हुनि खे नमाज़ूं पढ़ायो व इन्नी लशाहिद मां शाहिद आहियां अखियुनि ॾिठो मां उन वक्त में मौजूद हुस व मां अना बिग़ाइब मां को परे वियल कोन हुस जो मुझी गैर मौजूदगी में अबू बकर सिद्दीक इमामत कराए मां मौजूद हुस मां भी मरद आई मुखे एड़ो को भी उज़ुर न हुओ जंहिंजे करे मां इमामत न कराए सघंदो हुजां कॾहिं ईअं थींदो आहे के माण्हू खे अहिड़ो उज़ुर लाहिक़ थी वेंदो आहे जेकॾहिं पाण निमाज़ पढ़े त थी वेंदसि जेकॾहिं इमाम थी करे निमाज़ पढ़ाए तो पोइ जमायत जी कान थींदी उनखे जमायत कराणी ना है अहिड़ा उज़ुर भी थी वेंदा आहिनि मुश्किल कुशा फरमाइनि था त मूंखे अहिड़ो को भी उज़ुर न हुओ मां इमामत कराइण जहिड़ो हुस मां निमाज़ूं पढ़ाए सघां पियो मां मौजूद भी हुस मां गाइब भी कोन हुस ऐं मुंहिंजे अखियुनि जे आॾो हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन के हुक्म पे फरमायो त तमाम माण्हुनि खे नमाज पढ़ायो जॾहिं अबू बकर सिद्दीक के हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम अगवान कयो फरदीना ले दुनियाना बिल्लज़ी मा रदा बिहिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ले दीनना वो उन शख्स यानी हजरत अबू बकर सिद्दीक के हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन असां जे दीन जो अगवान करे मदीने जा घोट राजी थी वया तने सागे शख्स यानी अबू बकर सिद्दीक के असां भी पंहिंजी दुनिया जो अगवान करे असां भी राजी थी विया आहियूं अल्लाह नारे तकबीर हथ मथे कड़ी कर जवाब दियो नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुझो पीर मुझो पीर दरबार आलिया बिहर शरीफ
जमात अहले सुन्नत, शान सिद्दीक अकबर। हजरत मुश्किल कुशा फरमाइन पिया लफ्ज़ मुबारक के अंदर गौर करें। फरदीना लिदुनियाना बिल्लज़ी मा रदा बिहिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिदीनना। असांजे दीन जो अगवान अबू बकर सिद्दीक खे कयो वयो के कयो मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन अबू बकर खां दीन जे अगवानी ते राज़ी रहा त असां भी अबू बकर सिद्दीक के पंहिंजी दुनिया जो अगवान मनी असां बि राज़ी थी विया आहियूं। दुनिया जो अगवान यानी खलीफा बिला फसल मनी हजरत मुश्किल कुशा था फरमाए त मां अबू बकर सिद्दीक के खलीफा बिला फसल मनो आहे त हू अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जेड़ा खलीफा आहे। अहिड़ियूं खोड़ हदीसूं आहिनि जे जाई ते हजरत मुश्किल कुशा हजरत अबू बकर सिद्दीक के रूबरू भी खलीफतुर रसूल चई करे बयान कयो आहे ऐं काल बोहाड़ कई आ या परमुठ भी जदा अबू बकर सिद्दीक जो नालो वरतो वयो आ त खलीफतुर रसूल जो नाले साण उन के याद कयो वयो आ त हजरत मौला अली मुश्किल कुशा अबू बकर सिद्दीक जी अगवानी ते राज़ी आहे। ओ जको अली अली करण वारो आ उहो भी मुश्किल कुशा जे फरमान ते ऐं अबू बकर सिद्दीक जे अगवानी ते राज़ी थी वने। असां राज़ी आहियूं। अबा राज़ी आहियो सभई? असां हथ मथे खड़ी करे चओ असां सभई राज़ी आहियूं। मुश्किल कुशा जो फरमान आ मदीने वाले घोट जो किरदार आहे अबू बकर सिद्दीक जी अगवानी आहे। असां अबू बकर सिद्दीक जी सदाकत के भी मनो, उमर फारूक जी अदालत के भी मनो, उस्मान गनी जी सखावत के भी मनो, हैदर कर्रार जी शुजाअत के भी मनो, हसन अमीर हुसैन जी शहादत के भी मनो आहे। आले रसूल सा भी प्यार आहे, असहाबे रसूल सा भी प्यार आ। अल्लाह ताला इहो प्यार असां के हमेशा नसीब फरमाए। जे इहो प्यार रखो त जो बेड़ो ही पार लगो पयो आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम एकड़े दफे क़यामत जा मनाजिर पे बयान फरमाया। उन्हें में पुल सिरात जो मंजर बयान फरमायो ऐं उनकी सिफत बयान फरमायो। जहन्नम विच में आहे, हेदा मैदान महशर हुन पासे ॾांहुं जन्नत आहे। विच में आहे जहन्नम। जहन्नम जे मथां हिकड़ी पुल आहे। उहा पुल तलवार खां तिखी, वार खां सन्ही, पिंघे खां वधीक उनजे अंदर लोडो आ। इहा पुल जेको किरास करे वयो पार थी वयो सो जन्नत में दाखिल थी वेंदो। को भी बाईपास पियो ना आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला पाण इरशाद फरमायो व इम मिनकुम इल्ला वारिदुहा। तमाम जा हर हिक के उते पहुचणो आहे। सभई उन पुल सिरात ते पहुचंदा। वो कंहिंजा पेर न बीही सघंदा। हुनजे लोडे जे करे हू किरी पवंदो। कंहिंजा पेर वठजी वींदा, कपजी वींदा, को तरसी न सघंदो, को तां हलंदो वींदो। सहाबा इकराम रिदवानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन अर्ज़ कयो क़िबला अहिड़ी पुल ते कंहिंजा पेर बीहंदा। जेकॾहिं को तरीक़ो हुजे, को डस हुजे असां खे ॿुधायो त उन शइ ते असां अमल कयूं ता त पुल सिरात ते असां पेर लुॾनि न उन जो लोडो असां खे लोडे सघे, न उनजी तेज़ धार तलवार खां तेज़ जेका चीज़ आहे असां खे कपे सघे, न असां खे किराए सघे, बल्कि असां बाहूं लोॾींदा तुंहिंजे मथां दरूद सलाम अर्ज़ कंदा जन्नत में पहुची वञीं। अहिड़ो को तरीक़ो आहे? पाण फरमाए थो हा अहिड़ो तरीक़ो आहे। हबीबन करीमन अलैहिस्सलाम तरीक़ो ॿुधायो। तव्हां ॿुधण जे लाइ तयार आहियो? इंशाअल्लाह ताला वो तरीक़ो अल्लाह ताला असां खे अता भी फरमाए छॾियो आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जिन इरशाद फरमाया अस्बतुकुम अला सिरात अशद्दुकुम हुब्बन लि अहली बैती व अस्हाबी। पुल सिरात ते सब खां वधीक उन माण्हू जा पेर मजबूत हूंदा जेको अशद्दुकुम
हुब्बल अहल बैती व असहाबी, मुझे अहल बैत ऐं असहाब सां सब खां वधीक मोहब्बत करण वारो हूंदो उन्हीं जा पैर पुल सिरात मज़बूत हूंदा। इंशाअल्लाह ताला अहले सुन्नत व जमात जा पैर पुल सिरात मज़बूत हूंदा जो हिननि जे दिलनि जे अंदर हुब्बे रसूल भी आ, हुब्बे अहल बैत भी आ, तो हुब्बे सहाबा किराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन भी आहे। अल्लाह से इन मोहब्बत के अञा भी वधाए। आमीन जो दोस्तों, जेका आयत करीमा में पढ़ी आहे उनकी मां तिलावत कयां। 10 सिपारो आहे, सूरह तौबा आहे, आयत नंबर 20 आहे। मां वरी उनकी तिलावत कयां ऐं उनजो तर्जुमो कयां ऐं उनजे मुतालिक कुछ अॻिते मां अर्ज़ कयां। इन खां पहिरियां अवां सभई मूंसां गॾिजी पंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे मथां ही सुहिणो दुरूद शरीफ पढ़ंदा हलूं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कहीं जुबान खामोश न रहे। स्टेज वारा सामू वारा वेठल बीठल पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिने मथां दुरूद पढ़ी रहिया आहियो। इहो ई दुरूद आ जो मदीने जा घोट अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा आहिनि, ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाति अलैया। पंहिंजो महफ़िलो मुंहिंजे मथां दुरूद पढ़ी पढ़ी सिंगारींदा रहा। असां जीअं दुरूद पढ़ंदा वेंदा आहियूं तीअं असांजी महफ़िल जो सिंगार वधंदो वेंदो आहे। असां बलबन बचन साण महफ़िल सिंगारींदा आहियूं, माण्हुनि साण लंगर साण महफ़िल सिंगारींदा आहियूं। पर इहे सभई सिंगार टेम्परेरी आहिनि। जॾहिं महफ़िल पूरी थींदी सभई सिंगार लही वेंदा। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुरूद व सलाम जो अहिड़ो त सिंगार अता फरमायो आहे जैसी जियरा हुजो तभी सिंगार गड्डा, जे कब्र में वञो तभी सिंगार गड्डा है, मैदान महशर में उठो तभी सिंगार असां साण गड्डा है। बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, अल्लज़ीना आमनो, उहे माण्हू जने ईमान आंदो। थोरो आवाज़ पंहिंजो वधायो सुभान अल्लाह। मां ॿाहिरि वञी ॿुधाईंदो आहियां त वाइज ॿुधनि त दादू वारा सुभान अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए पियो मुक़द्दस किताब यानी कुरान करीम के अंदर रब्बुल आलमीन जल्ल जलालु इरशाद फरमायो, अल्लज़ीना आमनो, ओने जनी ईमान आंदो, वहाजरो ऐं हिजरत कयो, वजाहदू फी सबीलिल्लाह बिअम्वालिहिम व अनफुसिहिम। ऐं अल्लाह तबारक व तआला जी राह में पंहिंजी जान ऐं माल साण जिहाद कया। रब करीम जल्ल जलालु फरमायो त जने ईमान आंदो ऐं हिजरत कया ऐं अल्लाह ताला जी राह में पंहिंजे माल ऐं पंहिंजी जान साण जिहाद कया। अल्लाह ताला फरमायो, अअज़म दरजतन इंदल्लाह। त अल्लाह जे हुजूर दर्जे जे लिहाज सां इहे आज़म आहिनि, सभिनी खां बुलंद आहिनि। दर्जे जे लिहाज सां अल्लाह वटि ये सभिनी खां बुलंद ऐं बाला आहिनि। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो, व उलाइका हुमुल फाइजून, ऐं इहे ई कामयाब आहिनि। कामयाब बि इहे ऐं अज़ी आज़म दर्जे वारा। हिकिड़ो आम वज़ीर आहे, ॿियो वज़ीर आला आहे, टियों वज़ीर आज़म हूंदो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए, तुंहिंजो दर्जो भी आज़म आहे।
सभिनी खां जो दर्जो बुलंद आहे केर अल्लाह ताला आज़म दर्जे वारनि जा सबब ॿुधाया टिन सबबनि जे करे इन्हनि जा दर्जा ॿियनि खां आज़म थी विया उहे टे सबब कहिड़ा हिकिड़ो त हुन ईमान आंदो ॿियो सबब आहे हुननि हिजरत कई आहे टियों सबब आहे त हुननि अल्लाह जी राह में पंहिंजे माल ऐं जान सां जिहाद कयो आहे माल भी कुर्बान कयूं जान भी कुर्बान कयूं जिंद कुर्बान कयूं जायूं कुर्बान कयूं हिजरतूं कयूं पंहिंजा वतन छॾियूं पंहिंजूं मिल्कियतूं छॾियूं पंहिंजा घर छॾियूं पंहिंजा दोस्त ऐं मिट छॾियूं पंहिंजूं बनियूं ॿारियूं ॿार छॾियूं पंहिंजा कारोबार छॾियूं सभु कुझु छॾे करे मुस्तफ़ा करीम खे हुननि कोन छॾियो आहे उन्हनि सां निभायो आहे रब तो फरमाए मुझे यार सां निभायो था ईमान सां त मूं उन्हनि जा दर्जा सभिनी खां बुलंद करे छॾिया हाणे आज़म दर्जे जा सबब अल्लाह ताला ॿुधाया टे हिकु ईमान ॿिए नंबर ते हिजरत टे नंबर ते जिहाद जॾहिं ये चीज़ूं असां ये अल्लाह सुब्हानहू व तआला मुहाजिरीन सहाबा इकराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन के अता फरमायूं आहिनि पर जॾहिं असां गौर सां ॾिसूं था त हज़रत सय्यदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जे अंदर ये टई सबब आला दर्जे सां मौजूद आहिनि जिनजे करे सहाबा इकराम जा दर्जा आला थिया बुलंद थिया आज़म थिया वो सबब ॿुधाया अल्लाह टे जल जलालुहु ईमान हिजरत जिहाद ऐं जॾहिं असां वरी इहे टई सबबनि जे मथां नज़र कयूं था होॾां वरी सहाबा इकराम जे तरफ़ नज़र कयूं था त हज़रत अबू बकर सिद्दीक़ इन टिनी सबबनि जे अंदरि असांखे अॻियां अॻियां नज़र अची रहियो आहे जो ईमान आण में भी पान सब का अव्वल ही अग्या हिजरत त ॿियनि भी कई हज़रत अबू बकर सिद्दीक़ अग में भी माण्हुनि हिजरत कई पर जहिड़ी सोने सिद्दीक़ अकबर के हिजरत नसीब थी अहिड़ी कंहिंखे बि कान मिली आहे महबूब करीम अलैहिस्सलाम सां गॾु उन्हनि जी हिजरत थी आहे बुखारी शरीफ जे अंदरि हदीस पाक आहे उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा इरशाद फरमाईंदी है त बुखारी शरीफ अंदर हदीस पाक हुजूर करीम अलैहिस्सलाम हर सुबह ऐं हर शाम असां जे घर तशरीफ फरमा थींदा हुआ ओहो ॾींहुं न हूंदो हो जे ॾींहुं हुजूर करीम अलैहिस्सलाम ॿ दफ़ा असां जे घर तशरीफ फरमा न थिया हुजा यानी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे घर दुनिया पे थी दुआऊं घुरे त रसूलुल्लाह जे दरवाजे ते वञो मदीने जा घोट अबू बकर सिद्दीक़ जे घर अची रहिया दुआ घुर त मुस्तफा जो सभिनी के दीदार नसीब थिए आमीन चओ दोस्तो अल्लाह ताला सभिनी के मदीने वारे घोट जो दीदार नसीब करे हिका मदीने जो दीदार ॿियो मदीने वारे जो दीदार मदीने वारे जो रब करीम असां सभिनी के दीदार नसीब करे आमीन चओ दोस्तो या रसूल अल्लाह दे दीदार जो खोले दरियों या रसूल अल्लाह दे दीदार जो खोले दरियों ओ भर झला तो खेसी आजू थियल ऐ पल भरियो ऐ भर झला तो खेसी आजू थियल ऐ पल भरियो जह के ॾिसणो आहे तोखे सो इश्क जी अख सां ॾिसे जंहिंखे ॾिसणो आहे तोखे सो इश्क जी अख सां ॾिसे छा ॾिसी सघंदो सजण तोखे अंधियूं अन जूं चरियूं
भर झला तो खेदिसी आजू थियल ऐ पल भरियो मुसा सभई गॾिजी ही महबूब जी दरबार में अर्ज करायो दिल सां अर्ज कंदो अल्लाह कंदो त अॼु रात ई मुस्तफ़ा जो दीदार नसीब थी वेंदो या रसूल अल्लाह दे दीदार जो खोले दरियो या रसूल अल्लाह दे दीदार जो खोले दरियो ए भर झला तो खेदिसी आ जो थियल ऐ पल भरियो ए भर झला तो खेदिसी आ जो थियल ऐ पल भरियो सुभान अल्लाह सभिनी के महबूब जो दीदार नसीब करे आमीन चो अता आमीन चओ त उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा इरशाद थी फरमाए हर सुबह ऐं हर शाम हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन असां जे घर तशरीफ फरमा थींदा हुआ हिकड़े दी पाण मंझंद जो असां वट तशरीफ फरमा थी सुभान अल्लाह ऐं इन टाइम ते अग में कदह कोन आया आराम जो टाइम होंदो सब को भी घर में आराम करे मंझंद जो हबीब करीम अलैहिस्सलाम असां वट आया मुंजो बाबो सही यानी हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खिदमत जे अंदर मसरूफ थी वया आयो पो पान करीम अलैहिस्सलाम फरमाता अबू बकर तो सा एकड़ी गाल करनिया पर अकेला में करनी है सुभान अल्लाह हजरत अबू बकर सिद्दीक अर्ज के किबला अवा का हिजाब कहड़ो आ मुंजा बच्चा सभी तोहंजा गुलाम ऐं नौकर है एकड़ी न्याणी आहे आयशा सिद्दीका वेठी आ बस बियो केर आहे सुणन जका गाल आहे सो बयान फरमायो इरशाद फरमायो हुजूर करीम अलैहिस्सलाम फरमाता अबू बकर अल्लाह सुब्हानहु व तआला मुके हिजरत जो हुक्म फरमायो अया टाइम कोन दिनो वयो आ त कदा थी हिजरत थी पर हुक्म थी वयो आ त तमा तैयारी कयो तमा के हिता मक्के खान हिजरत करनी पवंदी मां इनी जे करे तो वटायो या मुके हुक्म भी थी वयो हिजरत जो ऐ कदो कद मुके इयो भी हुक्म थी वयो आ त इन हिजरत वारे सफर में पाण सा साथी अबू बकर सिद्दीक के खणजो मां तमा के बुधायण आयो या त तमा उनकी तैयारी करी वठो हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरते मोहब्बत में अची करे अर्ज कर लगा बिनी जहानन जा सरदार मां कुर्बान थिया मुजा अब्बा मां कुर्बान थिया छा अल्लाह से मुंजो नालो वरतो त अबू बकर के पाण सा गड खड़जो सुभान अल्लाह अबू बकर फरमाया हां अल्लाह ताला फरमाया त अबू बकर के पाण सा गड खड़जो उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका फरमायो मो डिठो त मुंजे बाबे संगे अखिन मजा खुशी जा गोढ़ा हाड़े करी रहा सुभान अल्लाह मो अग में मानु के दुख में तो रोइंदे डिठो पर खुशी में मां पहरो दफो भी दिसा ए मुके अजब पियो लगे मां नंढी हुई से मुके अजब पियो लगे त मुंजो बाबो से खुश भी थी रही हो आई रोई भी रही हो आहे छो न रोए जो रसूलुल्लाह जो पाड़ो ए गरगल जी रफाकत नसीब थी रही आहे लदी सरकार फरमात वेह वट पिरियन या पिरन सदी कर बचार इनी बिनी का धार शन कादिर कंखे न करे अल्लाह से वो पाड़ो नसीब करे हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला की हिजरत पाड़ो महबूबन करीम जो नसीब थियो ऐ संदने ईमान अव्वल नंबर ते आजाद मर्दन में सबका पहरा ईमान आंदो तो हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ईमान आंदो आहे ऐ जे ईमान जो किस्सो अजीब और गरीब आहे उलमा इकराम का तमा बार-बार बुधो आ ही फकीर पंजे अंदाज में बयान कंदो आहे ऐ वो किस्से जे केतिरियों ही रिवायतूं आइन मुख्तलिफ अंदाज में रिवायतूं हदीस ऐ तारीख के किताबन में अचन थियो मां उन सभनी के सामू रखी करे पढ़ी ऐ मां गड करे हिकड़ो सामू किस्सो हजरत अबू बकर सिद्दीक जो ईमान जो तमा जे सामू आना थो तमा सभी गौर सां वो बुधो मोहब्बत सां बुधो पर इनका पहरा सभी गलजी महबूब करीम जे मथा सुनो दुरूद शरीफ पढ़दा लो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह जी जुबान खामोश न रहे सल्लल्लाहु अलैहि या
मुर्शिदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन कपड़े जो व्यापार फरमाईंदा हुआ इन कपड़े जे व्यापार जे करे पान बहरन मुल्कन ताईं वेंदा हुआ शाम वञन इराक वञन उर्दन वञन ईरान वञन वॾो कपड़े जो व्यापार हलंदो हो हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन इन कपड़े जे व्यापार जे दौरान एक रात ख्वाब ॾिसी रहिया आहिनि त मां पंहिंजे घर यानी मके पाक में आया मां ॾिसी रहियो आहियां त सॼो मुल्क मूंखे ऊंदह नज़र अची रहियो आहे रात लॻी पई आहे न की सितारो थो चमके न की सिज जो न चंड आहे ओचितो विच आसमान मंझां चंड जो ज़ुहूर थियो आहे उहो चंड हेठि लहंदो थो अचे हज़रत अबू बकर सिद्दीक सही फरमाइनि पिया मुंहिंजे घर जी छित में शिकाफ थी पियो चंड अंदर लही आयो आहे ऐं मुंहिंजी झोली में चंड अची वियो वरी ॿियो दफ़ो चंड मथे उडाणियो आहे मके पाक जे मथां बिही करे चंड जा हिस्सा थी विया मके पाक जे हर घर जे अंदर चंड वींदो रहियो वरी वापस चंड सॼो मुकम्मल थी वियो ॿियो दफ़ो चंड मुंहिंजी झोली में लयो मूंखे चंड सां एतिरो प्यार हो एतिरो मूंखे चंड पसंदि अची रहियो मां चंड खे खणी भाकुर पातो पंहिंजो सीनो मथां लॻायुमि तां त ॿियो दफ़ो चंड हाणे मूंखां ॿाहिरि न वञे मां चंड सां प्यार करे रहियोसि त चंड जी रोशनी मुंहिंजे बगलनि ऐं विथनि मंझां ॿाहिरि निकिरी मुंहिंजे हिन कमरे खे शिगाफ करे पूरी दुनिया खे मुनव्वर करे रही हुई हज़रत अबू बकर सिद्दीक सही सुजाग थी पिया सब जो पुछा करण लगा ते को वॾो आलिम आहे जेका मां ख्वाब जो ताबीर कराए ग़रीब हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे माण्हुनि ॿुधायो त हिकिड़ो राहिब आहे उन्ही खां ख्वाब जो तव्हां ताबीर करायो मुंहिंजा दोस्तो हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन उन राहिब वटि विया उन राहिब जी वॾी उमिरि हुई अखियों जी जोत झकी थी चुकी हुई कन्नन खां ॿुधण झको थी चुको हो एतरी वॾी उम्र जे करे भिरोन जा अखियुनि जे मथां लही आया हुआ हज़रत अबू बकर सिद्दीक जो अहवाल सदन गुलाम खलीफे उनखे ॾिनो आहे अबू बकर सिद्दीक साईं खे वेझो वेहण जो हुक्म थी वियो सोना सिद्दीक अकबर साईं वेझो थी वेठा बुलंद आवाज़ सां पंहिंजो ख्वाब ॿुधाईंदा रहिया त मां ॾिसां थो त चंड नाज़िल थियो आहे ॿ दफ़ा मुंहिंजी झोली में आयो आहे मां चंड सां प्यार कयो आहे पंहिंजो सीनो ॾेई पंहिंजे हथनि सां चंड खे काबू कयो पोइ मुंहिंजे बगलनि ऐं विचनि मंझां चंड जी रोशनी निकिरी पूरी दुनिया खे मुनव्वर करे रही आहे जॾहिं राहिब इहो ख्वाब जी ॿुधो टेक ॾियो वेठो हुओ तूल विहाणनि जी टेक उन खां छॾाइजी वई अॻिते वधी पियो ॾकंदे हथनि सां पंहिंजा भिरूं मथे खयईं अबू बकर सिद्दीक साईं खे ॾिसण लॻो चवे पियो त मां तोखे कसम थो ॾियां जेका ॻाल्हि पुछाएं सां मूंसां सच ॻाल्हाइजांइ सही ॻाल्हाइजांइ को कूड़ मूं साण न कजांइ हज़रत अबू बकर सिद्दीक फरमायो चाचा अॼु ताईं हिन ज़ुबान मंझां अञा कूड़ निकितो ई कोन्हे को इन ज़ुबान मंझां सदाई सच निकितो आहे कूड़ खां मूंखे निफ़रत आहे मां सच ई तव्हां साण ॻाल्हाईंदुसि मुंहिंजा दोस्तो उहो राहिब पुछे पियो पंहिंजो तारुफ़ करा तुंहिंजो नालो छा आहे पाण फरमाए त मुंहिंजो नालो अबू बकर आहे तव्हांजी ज़ात छा आहे मां कुरैश कबीले जो आहियां किथां जा आहियो पाण फरमाए त मां मके पाक जो आहियां तॾहिं राहिब चवण लॻो त जल्दी वापसि पोइते वञो अवांजे शहर मके पाक में हिकु नबूवत जो ऐलान करण वारो शख़्स आहे असांजे किताबनि में लिखियल आहे असांजे नबीयनि सगोरनि असांखे ॿुधायो आहे असांजे बुज़ुर्गनि असांखे ॿुधायो आहे त आख़िरी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ुहूर जी निशानी ही आहे त इन शाम मुल्क जे अंदरि हिकिड़ो कपिड़े जे व्यापार जे हवाले साण माण्हू ईंदो अबू बकर जो नालो हूंदो कुरैश कबीले जो हूंदो मक्के पाक जो रहाकू हूंदो ख्वाब ॾिसंदो त चोॾीं जो चंड हुनजी झोली में आयो आहे ही आसमान जो चंड न आहे ही नबूवत जो चंड तव्हां जे ताज वारो आहे हबीब करीम अलैहिस्सलाम जी
तुझी ज़ात बाबरकात जेके तुझी झोली में अचण वारा है असां जे किताबन में लिखल भी लिखियो पियो त उन्हनि जी ज़िंदगी में तव्हां उन्हीं जा वज़ीर आज़म थी रहंदो उन्हीं जे विसाल बा कमाल खां बाद उन्हनि जा तव्हां खलीफ़ा बिला फसल थी रहंदा हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जल्दी पंजो सामान पंजो माल खपाए करे वापस पंजे वतन मोटिया रस्ते साण पाण सोचीदा अचन पिया असां जे शहर में वो गैर खुश नसीब थी सके थो जेको नबूवत जो ऐलान करे जेको चवे त मां आखिरी नबी आया जिन जे लाइ 1.25 लाख नबी सगोरा इंतजार में रहा दिल चवे पई त अबू बकर अडे तू सोचे रहियो ये थी सके तो तुझो नंढे लाकुर वारो यार मोहम्मद करीम ही थी सके तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी मक्के पाक में दाखिल पिया थियन सदन काफिलो अचे पियो उन काफिले वारन जा रिश्तेदार पंहिंजे रिश्तेदारन सां मिलण जे लाइ उन जे इस्तकबाल जे लाइ आडो वया हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं जो बाबो साईं अमर साईं भी अॻिते आया त पंहिंजे बच्चे जो इस्तकबाल कयो खैरियत सां अची रहियो आहे त उनखे पंहिंजे घर वठी अचो मुंहिंजा दोस्तो जीअं जो मुलाक़ात थी आहे सभई अबू बकर सिद्दीक़ खे ॾिसी रहिया हुआ लेकिन सोने सिद्दीक़ अकबर जो निगाहों पंहिंजे यार जी तलाश में लॻियो पियो हुयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खे अबे ऐं अम्मा चयो त बच्चा सां गॾिजी हलूं था पंहिंजे घर लेकिन हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो अब्बा अम्मा तव्हां सामान खणी करे घर हलो मां काबे जो दीदार करे पोइ थो पंहिंजे घर अचां ज़ाहिरी तरह चवे पियो त मां काबे जो दीदार थो करे अचां पर दिलि चवे पई त पंहिंजे यार जो दीदार करे अचा हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जन हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरवाजे ते पहुता यार जी यार सां मुलाकात थी है खुश मरहबा थी है सफर सां खैरियत सां अचण ते मुबारक मिली है हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ गुज़ार थिया त क़िबला का नई गाल थी हुजे त मूंखे ॿुधायो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अबू बकर का नई गाल कान थी आहे सभई ख़ैर लॻो पियो आहे बहरहाल अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे घर हलिया विया हाणे सभु शाम मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि बार बार कचहरियूं थी रहियूं आहिनि हर कचहरी में सोना सिद्दीक़ अकबर इहो ई सुवाल पिया कनि त क़िबला का नई गाल थी आहे त ॿुधायो हबीब अलैहिस्सलाम फरमाइनि पिया त अञा नई गाल कान थी आहे आखिरकार उहा नई गाल भी थी पई अल्लाह तबारक व तआला जो हुक्म थी वयो त हाणे माण्हुनि खे ईमान जे तरफ दावत दियो इस्लाम जे तरफ दावत दियो रात जो इहो पैगाम पहुतो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन रात जो ख्याल फरमायो त अल्लाह ताला मूंखे हुक्म फरमायो आहे त माण्हुनि खे इस्लाम ऐं ईमान जी दावत दियो रुगो सबूत थिए त मां सभ खां पहिरियां अबू बकर सिद्दीक़ खे वञी ॿुधायां जो रोज मुखा पुछंदो आहे त का नई गाल त कान थी आहे नई गाल थी वई आहे मां नई गाल वञी अबू बकर सिद्दीक़ खे ॿुधायां हेॾा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन अबू बकर सिद्दीक़ खे रात जो यादि करे रहिया आहिनि होॾां सोने सिद्दीक़ अकबर जी बि रात जो पंहिंजे बिस्तरे ते निंड फिटी वई आहे पंहिंजे यार खे यादि करे रहियो आहे हेॾा यार यादि करे पियो होॾां बि यार यादि करे रहियो आहे हक़ीक़ी मुहब्बत ने के चयो वीदो हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि जन तन ते इरशाद फरमायो त आशिक से चैजल जिन ते आशिक पाण थियो एहड़े रंग रचन जो आशिक फिरी माशूक थिया एड़ो
तो रंग चढ़ी वियो इश्क जो एक बेजे मथा जो हाणे आशिक केरा माशूक केरा है ओड़ा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम भी अबू बकर के याद करे रहा है सोना सिद्दीक अकबर भी पंजे सोने यार के याद करे रहा है रात जो निंड फिटी वैया दुआ प्या घुरन तुरगो सबूत है त हबीबन जो बनी दीदार कया मुझा दोस्तों रात जो निंड फिटी वैया अबू बकर सिद्दीक हाणे आराम हाणे दीदार करे आयो हो पर वो दीदार जो जलवा सुने सिद्दीक अकबर के दिल के अंदर एतरे कदर असर करे वयो हुओ जो निंड हराम थी वैया दिल जो दिल जे अंदर हबीबन करीमन की याद करे रहो ओ सुना जैसी तई सबूत है सजी रात मु तवा की याद कयो वा पर रात जो ही पंजा पैगाम सलामन वारा यानी दुआ वारा मुझे तरफ मोकलियो हजरत लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि उन्हां जी तर्जमानी फरमाया है त मन का बाझ पवई साजल मुल्ज सलाम हथे हाज मिथियो नेने नंद्र हराम सजन तो जी सिक में थियो तल तमाम आओ दोस्त न सहादाम तू तवित्रऊं वेला करी मुझा सुना मुझी खड़ी भी हाणे कान थी गुजरे आखिरकार सब थियो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन आसन उम्मे दंगी झोली खड़ी करे यार जे तरफ वनी रहो आहे ओडा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन भी सबो जे टाइम ते मक्के जी बाजार के क्रॉस करे रहा है त अबू बकर सिद्दीक जे घर वनी करे पैगाम पहुंचाया ओडा ही यार अची रहो आ एडा ही यार अची रहो आए मुझा दोस्त मक्के जी बाजार है अया दुकान बंद लगा पिया है मानू बाजार में कौन आया है सबू जो टाइम ओच तो सुने सिद्दीक अकबर जी नजर पजी वैया है दिल बाग बहार थी वैया दिमाग मुअत्तर थी वयो अचन मजा खुशी जा कोढ़ा करी पिया है दिल जो दिल के चवन पिया ते ही सजन सही जे थे मुंह निहारिया ईदे जान पे अज सफला हिंद मसूरड़ा जे दीदार सा मुझी जान के अंदर जान अची वैया है हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सामो आया सुना सिद्दीक अकबर महबूबन करीम जे कदम अची पिया भाकुर पहाड़ में पाता हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया नबिया अबू बकर सबू जो काले बनी रहो किबला मात तवा जे दीदार जे तरफ अची रहो आया पर अमा सबू जो काले बनी रहा आयो हबीबन फरमाया अबू बकर असा भी तवा जे तरफ अची रहा आयो किबला जो असाजे घर राजो पर अबू बकर सिद्दीक जी बाह में वठी करे इरशाद फरमात अबू बकर रोज पुछदो आत का नई गाल कान थी वैया अज न थो पुछीत का नई गाल त कान थी सोना मां त पुछा गाल का हिकड़ी त ना है कई सहन जे गालियों हिंदियों दे यार सा ही बसूर सनी दुस ही दास्तान बुधाई दुस ही महबूब के गालियों बुधाई दुस लतीफ सरकार से जी तर्जमानी की बदफा जोर सा सुभान अल्लाह चौथ हजरत लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि तर्जमानी फरमाई तचे तारे चवंदिया स गालियों सब सजन खे जदह मुकाबिल थ्यास तवयूं सभई विसरी सुना जन तव जो दीदार थियो हर गालियों मुखा विसरी वयो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो अबू बकर नई गाल थी वैया है अल्लाह तबारक व तआला मुखे पंजो आखिरी नबी बनायो आहे ऐ हुक्म फरमायो आत मानुन के ईमान जी दावत दे मां तो के ईमान जी दावत दे रहो आया सुन सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन एकदम अर्ज कयो आज किबला
मां शाहिदी तो दिया त अल्लाह ताला का सिवा को भी इबादत जो लायक ना आए ऐं अमा अल्लाह ताला जा सच्चा रसूल आयो सबका पेरा पान ईमान आदो तस्लीम कयो हाने सोने सिद्दीक अकबर अर्ज के किबला मु त ईमान आदो मा त अदमई गुलामी कबूल कई आहे हाने तव्हां जे हिन इस्लाम जी ऐं हिन दावत के मां हलाईंदुस माण्हुनि ताईं मां पैगाम पहुचाईंदुस ख़ल्क़ जे कदमनि ताईं पहुचाईंदुस पर माण्हू ज़रूर मूंखां पुछंदा त जेकॾहिं तुंहिंजो यार नबी आहे त नबियनि खे मौजज़ो हूंदो आहे तुंहिंजे यार वटि मौजज़ो कहिड़ो आहे माण्हुनि खे त ॿुधायां न त हलो मुंहिंजे यार वटि ही तव्हांखे मौजज़ो ॾेखारे थो साईं तव्हांखे मौजज़ो कहिड़ो आहे पाण फरमात हिन ॻाल्हि खे छॾ अबू बकर भली माण्हू मूं वटि अचनि पंहिंजी ज़ुबान सां जेको चवंदा तहिड़ो मौजज़ो ॾेखारींदुसि जहिड़ो चवंदा तहिड़ो मौजज़ो ॾेखारींदुसि बाकी तोखे इत्मीनान पहुंचाइण जे लाइ ही तोखे ॻाल्हि ॿुधायां हाणे न कपड़े जे वापार सां वियो हुए पोइ ख्वाब लधो हुई त चोॾी जो चंड तुंहिंजी झोली में आयो हो वो राहिब तोखे उन ख्वाब जी ताबीर ॿुधाई तो ख़ातमुन नबिय्यीन आहिनि ऐं ताजदार ख़त्म नबूवत आहिनि जेके तुंहिंजी झोली जे अंदरि अचण वारा आहिनि नारे तकबीर अत मथे जो जोर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुझो पीर मुझो पीर दरबार आलिया विहड़ शरीफ मुर्शिद साहिब मुफ्ती खलील अहमद जान हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि या मंजर कशी कया जण त फोटो बैत में कढी वरतो आहे सोने लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जन इरशाद फरमायो तजाम तमाची आयो मथे तड़ तना है ठट्टे वारो जाम तमाची ना है इत जामन जो जाम नबियन जो नबी सरदार अलैहिस्सलातु वस्सलाम जना है केड़े तड़ते आया दुनिया जे तड़ते आया मक्के जी बाजार में आया तनाह माना अकेला सुनन का बाद को भी नबी हाने अचण वारो ना है खातमुन नबीयीन जो ताज पाए करे पाण आया है लतीफ सरकार से फरमान पे तजाम तमाची आयो मथे तड़ तना अचे पयस ओ चती नूरिय मथे निगाह तंखे कंदरी चवण गुनाह जंहिंजी झोलीअ चंड झुली पयो लतीफ सरकार से उनके नूरी चई रहा है मुस्तफा करीम नूर आयल त अबू बकर सिद्दीक नूरी आयल यानी नूर वारा आयल उनन जे झोली जे अंदर चंड आयो आ मुझा दोस्तों हजरत लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जिन जो अकीदो आए त अबू बकर सिद्दीक नूर भी आहे त पाक भी आहे अन्या सुने लतीफ सरकार संजो अकीदो बुधो बिट धनी बादशाह फरमान पात जोड़े जोड़ जहान जी जदा पान कयई परवार तहादी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार पोचा रही चंगा चौधार हुआ है कांदा हबीब सी है कांदा माना गड ये चार यार मुस्तफा करीम सान गडायल केतरे कदर गडायल हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन एकड़े दफे अबू बकर सिद्दीक के हाथ में वरतो फारूक आजम साईं के बे हाथ में वरतो मस्जिद नबवी के दरवाजे ते बिही करे दुनिया वारन के देखारे रहा हुआ पान फरमान पता कजा नुबअस यौमल क़ियाम जिए हिते था सा के कड दिसो क़यामत में भी ये गद उठारिया वीदा से
पर अञा भी वधीक हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अल्लाह तबारक व तआला जी दरबार में दुआ फरमाइंदा हुआ अल्लाहुम्मा जअल अबा बकरिन मई फी दरजती यौमल क़ियामा। ओ अल्लाह जदा क़यामत जो ॾींहुं थिए उन ॾींहुं में अबू बकर सिद्दीक के मूं साण गॾु आणे छॾिजा। दुनिया दुआ घुरे तो रसूलुल्लाह जो पाड़ो नसीब कजा पर मदीने जा घोट दुआ था घुरंद या अल्लाह अबू बकर सिद्दीक के मूं साण गॾु करे छॾिजा। लती सरकार से फरमायो तो हुआ है कांदा हबीब सी मुझा मुहिब मिठा मन ठार सिद्दीक सादिक सिद्क में संदो यार गार उमर अदालत अगरो उस्मान इज्जत वार कादर कया कुर्ब बजा अलियसी इकरार यारो जन्नती जिनसार हसन मीर हुसैन। थोड़ा बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह। जो अकीदो आहे तो चारे यार हक वारा है हाने वरी सखी लाल शाहबाज कलंदर साईं जो अकीदो बुधो तो छा है तव्हांखे ख़बर है हजरत कलंदर लाल शाहबाज जो नालो छा है? नालो छा है? उस्मान। हाने वरी मवाली चवंदा साईं जो नालो आसमान साईं जो नालो उस्मान। साईं जे वालिद गिरामी खां जना पुछो वयो साईं तव्हां ही नालो कीअं तजवीज़ कयो आहे? पाण फरमाए इन्ही जे लाइ जो हज़रत उस्मान गनी महबूबन करीम अलैहिस्सलाम जिनजा यार भी आहिनि नियाणा भी आहिनि ऐं हबीब अलैहिस्सलाम फरमायो त कुल्ल नबिय्यिन रफ़ीक़ यानी फिल जन्नत व रफ़ीक़ उस्मान। हर नबी के जॾहिं जन्नत में हुकुम थींदो त वञी पंहिंजे उम्मतनि जी जन्नत घुमो विज़िट कयो जेका तव्हांजे उम्मतनि खे असां जन्नत ॾिनी आहे। उन वक़्त में रसूल करीम अलैहिस्सलाम फरमायो त मां बि निकिरंदुसि रुगो पंहिंजी उम्मत न बल्कि सभिनी जी जन्नतूं घुमंदुसि विज़िट कंदुसि ॾिसां त जन्नत अल्लाह ताला कीअं ॾिनी आहे। उन वक़्त में हर नबी सां गॾु हिकिड़ो पंहिंजी उम्मत में जा साथी हूंदो जंहिंजो हथ हथ में हूंदुसि जन्नत के घुमंदो वेंदो। उन वक़्त में जॾहिं जन्नत जो मां सैर कंदुसि उस्मान गनी जो हथ मुंहिंजे हथ में हूंदो गॾु जन्नत जो सैर कंदासीं। उस्मान गनी जो प्यारो आहे महबूब करीम खे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो त सवा लख अल्लाह से नबी मोकिलिया पर कंहिं बि नबी जो न्याणियूं कंहिं खुश नसीब उम्मती जे निकाह में कोन आयूं आहे पर उस्मान गनी आहे जंहिंजे निकाह जे अंदर हिक खां बाद ॿी न्याणी खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी आई आहे। जॾहिं ॿी न्याणी जो इंतकाल थियो त मदीने जा घोट रोई निकिया पाण फरमान पिया मूंखे ॿ न्याणियूं इहे हुयूं जेके तोखे मूं ॾिनियूं हुयूं ॿियूं बि हुयूं जेके ॿियनि खे ॾिनमि इहे मूं तोखे ॾिनियूं पर जेकर न मूं वटि 40 न्याणियूं हुजनि हा हिक खां बाद ॿी तुंहिंजे निकाह में मां ॾींदो वञा। ऐं ॿिए नंबर ते साईं जा वालिद गिरामी कलंदर लाल शाहबाज जा वालिद गिरामी फरमान पिया उस्मान नालो इन जे करे तजवीज़ कयो त हुनजो लक़ब आहे ज़िन्नूरैन यानी बिन नूरन जो मालिक ज़िल्म नूर ज़ाहिर नूर बातिन। मुखे भी उम्मीद है त मुझे बच्चे इन कलंदर लाल शाहबाज के अल्लाह ताला ज़ाहिर जो भी नूर अता फरमाइंदो तो बातिन जो भी नूर अता फरमाइंदो। उन निस्बत सां मुझे नालो उस्मान रखियो नाले सां शख्सियतूं सुञातियूं वींदियूं आहिनि। अबा ही बिल्डिंग ठाही मस्जिद शरीफ मस्जिद जे नाले सां बिल्डिंग सुञाती वई। अबा ही छा ओताक जे नाले सां सुञाती वई। ही छा ही मदरसो ही स्कूल ही हॉस्पिटल वगैरह यानी नाले सां चीजूं सुञातियूं वेंदियूं आहिनि। ही किताब आहे ही बोतल आहे ही डब्बो आहे ही माइक आहे नाले सां चीजूं सुञातियूं वेंदियूं आहिनि। एड़ी तरह जंहिंजो जहिड़ो नालो आहे उनखे उन चीज सां सुञातो वेंदो आहे। उस्मान उहो ई नालो रखंदो जंहिंजी मोहब्बत महबूबन करीम जे यारनि साण हूंदी।
कलंदर लाल शाहबाज जो नालो ही बुधाए रहो आ तो सखी लाल शाहबाज कलंदर सही रहमतुल्लाहि ताला अलैहि मुस्तफा करीम जे यारन सा प्यार करण वारो आहे। ऐं गडो गडो कलंदर लाल शाहबाज जा कई शेर आहे, सदन दीवान भी छपियल आहे ऐं कई शेर साईं आहिनि। उन शेरन जे मब्दा यानी आखिरी जेका मिसरा है उन जे अंदर जॾहिं पंहिंजो नालो था विझनि, न कि कलंदर न कि लाल बल्कि पंहिंजो उस्मान नालो ही विझंदा आहिनि। हिकिड़े मक्ता जे अंदर पाण इरशाद फरमायो ऐं पंहिंजी अक़ीदत जो ज़ुहूर फरमायो अथल। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ त मां तव्हांखे ॿुधायां। उस्मान चूशुद गुलाम नबियो जिहारिया, उस्मान चूशुद गुलाम नबियो जिहारिया, उम्मे दश अज़मकार में अरबी मोहम्मद उस्मान यानी कलंदर लाल शाहबाज रहमतुल्लाहि ताला अलैहि जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जे चइनी यारन जी गुलामी जो गानो गिचीअ में पातो। सखी लाल शाहबाज कलंदर गुलाम थो चवे त मां चइनी यारन जो गुलाम आहियां। उस्मान चूं शुद्ध जॾहिं थियो उस्मान गुलाम में नबी जो गुलाम वचिहार यार ऐं चइनी यारन जो जॾहिं उस्मान गुलाम थियो, उम्मे दश अज़ मकार में अरबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाने हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके आला इखलाक में मुखे उम्मीद थी आहे, यानी उनकी बख्शिश करम नवाजी ऐं फैज़ में हाने मुखे उम्मीद थी आहे। यानी मुस्तफा करीम जो फैज़ के मिलंदो उन्हीं के ही मिलंदो जेको चइनी यारन जो गुलाम होंदो। ये कलंदर लाल शाहबाज रहमतुल्लाहि ताला अलैहि जो अकीदो आहे। असां बुजुर्गन के मनीदा आहियूं जी अकीदन जी प्रचार कोन था कयो। माण्हू जे लेके कलंदर लाल शाहबाज को मवाली हो। हाने जे तस्वीरूं ठाहियूं वयूं आहिनि साईं जूं, पर लगाया विया आहिनि ऐं हिकिड़ो नंढो जुबड़ो पारायो वियो आहे, अध टंगूं घाड़ी लॻियूं पयूं आहिनि। साईं जड़ को उॾामे थो शाहबाज, शाहबाज संजन जो लक़ब आहे। को शाहबाज को जानवर न हुआ, पाण हजरत इंसान आहिनि, आले रसूल आहिनि, मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जिन जे जिगर जा टुकड़ा आहिनि, हुसैनी लाल आहिनि, पाण सैयद आहिनि, हाफिज भी आहिनि, आलिम भी आहिनि। को वक्त पाण मदरसो पढ़ायो बथन, केतरी पाण तसनीफ फरमाई बथन। सदा लक़ब आहे मखदूम। मखदूम उन बुजुर्ग के चयो वींदो आहे जेको इल्म ज़ाहिर भी पढ़ाए त वरी तरीक़त जो इल्म भी पढ़ाए। इस्तिलाह तसव्वुफ के अंदर उन्हीं के मखदूम चयो वींदो, ज़ाहिर जो इल्म भी पढ़ाए। ये मखदूम मोहम्मद हाशिम भट्टवी, मखदूम मोहम्मद जाफर बूबकाई, मखदूम अब्दुल वाहिद सेविस्तानी, पाक शरीफ वाला मखदूम इन्हनि ज़ाहिर जो भी इल्म पढ़ायो, बातिन जो भी इल्म पढ़ायो। तसव्वुफ के अंदर मखदूम उन बुजुर्ग खे चयो वींदो आहे जेको ज़ाहिर जो भी इल्म पढ़ाए त बातिन जो भी पढ़ाए। कलंदर लाल शाहबाज शरीयत जो भी दर्स ॾिनो आहे त तरीक़त जो भी दर्स ॾिनो आहे। कलंदर साईं जो रहमतुल्लाहि ताला अलैहि जो यो दीवान शाइरन वारो हाने औकाफ खाते वारन छपायो, अॻु में मुख़्तलिफ़ दौर के अंदर छपंदो वियो आहे, हाने भी छापियो आहे। क़िबला अब्दुल वहीद साहब जिन मुखे ॾिनो आहे। औकाफ खाते खां जॾहिं वरितो वञे थो उन जे अंदर इहा मिसरा मौजूद आहे, लिखी पई आहे। पर जेकॾहिं कंहिं मकतबनि तां वरितो वञे थो त उते उन चिप लॻाई वई आहे, उते मथां पनो ॿियो लॻायो वियो आहे जंहिंमें कलंदर लाल शाहबाज पंहिंजो पाण खे चइनी यारनि जो गुलाम चयो आहे। उन जे मथां चिप लगाई वई आहे, ॿियो पनो लगायो वियो आहे तां त पढ़ण वारे जी नज़र उन जे मथां न पवे, पर पढ़ण वारो समझी वेंदो कि जेका चिप जाथे लॻल आहे इनखे खोलियूं त हेठां खज़ानो कहिड़ो रखियल आहे। कलंदर
लाल शाहबाज जो फिक्र हुआ अकीदो हुआ जो तो मां अहले सुन्नत व जमायत जो आहे त पो जदा असा वारो फिक्र असा जो अकीदो आ त पो कलंदर असा जो असा सोने कलंदर साईं जायो भिटाई असा जो असा सोने भिटाई साईं जायो जो फिक्र ही कलंदर सा न थो मिले जो अकीदो ही कलंदर सा न थो मिले उन जो को भी हक न कलंदर में आहे न भिटाई भी आहे कलंदर भी अहले सुन्नत व जमायत जो भिटाई भी अहले सुन्नत व जमायत जो जितना भी अल्लाह जा वली थी गुजरिया उन सभी के फैज मिलियो आहे त अकीदा अहले सुन्नत व जमायत जो हुजर जे करे उनके फैज मिलियो आहे नारे तकबीर त मथे कर जोर से नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया दरबार आलिया वीर शरीफ जमात अहले सुन्नत अल्लाह ताला इने अकीदे ते जियारे इन अकीदे ते असन खात्मा फरमाए आमीन जो दोस्तों रब करीम जल्ल जलालू आज़म दर्जा जिंजा फरमाया उनजा सबब दिना ट्रे अल्लज़ीना आमनू जिन ईमान आंदो वहाजरू जिन हिजरत कई वजाहदू जिन जिहाद कयो उन्हनि जा आज़म दर्जा हिन मो अर्ज़ कयो इन सबब जे मथा नजर रखी वरी सहाबा इकराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जे तरफ नजर कयो था त सभिन जे अंदर हजरत अबू बकर सिद्दीक टिनी सबब जे अंदर असा के अग्या अग्या नजर अची रहा है ईमान में भी पाण अग्या है एडी तरह हिजरत में भी पाण अग्या है ए कुर्बानी दियण जे हवाले सा तो हुई अबू बकर सिद्दीक आडो सब कुछ मुस्तफा जे मथा कुर्बान कर जो अल्लाह जे कुरान है उन जे शाहिदी दी है त ही है जो कुर्बानी छो थो जे इल्लब्तिगा वजह रब्बिल आला इन जो कुर्बानी इनी जे करे आहे जो ही पंजे बुलंद रब करीम जल्ल जलाल रिजा के तलब करे रहो आहे उन्हीं के खुश करने जे लाए ये सभी कुर्बानियों दे रहो आहे ऐ अल्लाह तबारक व तआला भी फरमाता वाले सौफ यरदा असा वायदो था कयो त इन मानू के राजी कदा से यानी अबू बकर सिद्दीक के असा राजी करे छडीदा से वले सौफ जो वायदो अल्लाह ताला एक रसूल करीम के दिनो वले सौफ युतीक रब्बुक फतरदा अल्लाह ताला तो के एतरो दीदो जो सोना तमा राजी थी पवंदो ऐ बे नंबर ते वाला सौफ जो वायदो कंके मिलियो तो खुश नसीब सैयदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह ताला अन्हु जना जिन सा अल्लाह ताला वायदो कयो त वाला सौफ यरदा असा भी इने के राजी कदा से यानी अबू बकर सिद्दीक के वो जो कुर्बानी अजीम है एतरे कदर जो हजरत अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह ताला अन्हु जन मशहूरात पर सब कुछ मुस्तफा जी दरबार में कुर्बान करे सुभान अल्लाह तने टनी सबब जे अंदर सोना सिद्दीक अकबर आला है त सदन दर्जो भी सबनी का आला ऐ आज़म है ऐ इहो ही अकीदो असा आले सुन्नत व जमाई जो आ इहो असा के कुरान अकीदो दिनो हदीस पाक असा के अकीदो दिनो इहो ही अकीदो असा के सहाबा दिनो मौला अली मुश्किल कुशा दिनो इहो ही अकीदो हजरत गौसुल आज़म पीरन जे पीर सोने दस्तगीर दिनो आ इहो ही अकीदो इमाम रब्बानी साईं दिनो आ इहो ही अकीदो कलंदर लाल शाहबाज दिनो इहो ही अकीदो हजरत भिट थड़ी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि दिनो तमाम उम्मत जो अहले सुन्नत व जमात जो इहो ही अकीदो आ दुआ करत अल्लाह ताला इन अकीदे ते जियारे इन अकीदे ते असा जो खात्मा फरमाए अल्लाह सुब्हानहु व तआला इन भलारन जे सदके असा के नेक अमल करन दी तौफीक अता फरमाए असा के नमाजी बनाए असा जो के हिकबे सा प्यार ए मोहब्बत नसीब फरमाए व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैति अजमईन बटरे कुल शरीफ पढ़ो तो मुर्शिद जी दरबार में सा तोहफा पहुंचाएंगे।